क़बर रोज़ानो 5 भेरा पुकारींदी आहे। क़बर रोज़ानो 5 भेरा सॾे चवंदी आहे, ए इंसान, अॼु तूं मुंहिंजी पुठीअ ते गुरूर ऐं तकबर सां हली रहियो आहीं, पर यादि रखजांइ सुभाणे तूं मुंहिंजे पेट में अचण वारो आहीं। ए इंसान, अॼु तूं मुंहिंजी पुठीअ ते लज़ीज़ ग़ज़ाऊं ऐं उम्दा क़िस्म जा खाधा खाई रहियो आहीं, पर यादि रखजांइ सुभाणे मुंहिंजे अंदरि तोखे कीड़ा खाईंदा। ए इंसान, अॼु तूं मुंहिंजी पुठीअ ते ग़फ़लत सां खिली रहियो आहीं, पर यादि रखजांइ सुभाणे जॾहिं मौत जो शिकार थी मुंहिंजे अंदरि ईंदे त तोखे रोइणो पवंदो। ए इंसान, अॼु तूं मुंहिंजी पुठीअ ते ख़ुशियूं मल्हाए रहियो आहीं, पर यादि रखजांइ सुभाणे तूं मुंहिंजे अंदरि अची ग़मज़दा थी वेंदो। ए इंसान, अॼु तूं मुंहिंजी पुठीअ ते ख़ूब गुनाह करे रहियो आहीं, पर यादि रखजांइ सुभाणे जॾहिं मुंहिंजे अंदरि तूं ईंदे त तोखे पंहिंजी कंहिं न सज़ा भोगणी पवंदी। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, क़बर जे हौलनाकुल में मुब्तला थियण जा केतिरा ई सबब आहिनि। गीबत करण ऐं पेशाब जे शंडनि खां न बचण जी कारण बि इंसान क़बर जे हौलनाकुल में मुब्तला थी वेंदो आहे। जीअं त हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकिया घरकद अची ॿिनि क़बरुनि वटि बीह इरशाद फरमायो, फलाणे फलाणे खे दफ़नाए छॾियो। सहाबा किराम अलैहिम रिज़वान अर्ज़ कयो, जी हाँ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इरशाद फरमायो, हाणे फलाणे शख्स खे क़बर में विहारे मारियो वियो आहे। पोइ फरमायो, उन ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, उनखे एतिरो त मारियो वियो आहे जो संदसि संद खां जुदा थी वियो आहे ऐं उन जे क़बर में बाहि भड़काई वई आहे ऐं उन अहिड़ी रड़ कई आहे जंहिंखे जिन ऐं इंसान खां सवाइ सॼी मखलूक ॿुधी वरितो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजे दिलनि में फसाद न हुजे हा ऐं तव्हां वधीक ॻाल्हियूं न कयो हा त तव्हां बि इहो ॿुधो हा जेको मां ॿुधां पियो। पोइ फरमायो, हाणे ॿिए खे बि मारियो पियो वञे। वरी फरमायो, उन ज़ात जो कसम आहे जंहिंजे दस्ते कुदरत वारे हथ में मुंहिंजी जान आहे, उनखे बि एतिरे क़दुरु ज़ोर सां मारियो वियो आहे जो उनजी बि हॾीअ खां जुदा थी वई आहे ऐं उनजी क़बर में बि बाहि भड़काई वई आहे। उन बि अहिड़ी रड़ कई जंहिंखे जिन ऐं इंसान खां सवाइ सॼी मखलूक ॿुधी वरितो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजे दिलनि में फसाद न हुजे हा ऐं तव्हां वधीक ॻाल्हियूं न कयो हा त तव्हां बि इहो ॿुधो हा जेको मां ॿुधां थो। सहाबा अलैहिम रिज़वान अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे कहिड़े सबब सज़ा ॾिनी वई आहे? इरशाद फरमायो, पहिरियों शख्स पाण खे पेशाब जे शंडनि खां न बचाईंदो हो ऐं ॿियो शख्स ॿियनि माण्हुनि जो गोश्त खाईंदो हो, यानी गीबत कंदो हुयो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिन रिवायत में गीबत करण ऐं पेशाब खां न बचण वारनि जे लाइ इबरत जा खोर सारा मदनी गुल आहिनि। जेके माण्हू पेशाब करे पाकी हासिल न आहिनि कंदा ऐं बदन कपिड़ा नापाक करे छॾींदा आहिनि, उन्हनि खे बि डिॼणु घुर्जे। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, पेशाब खां बचो, आम तौर ते क़बर जो अज़ाब इन सबब थींदो आहे।